नाज़रीन तव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद तालके में बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां चूंड सरगर्मियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियूं ऐं आज़ाद उम्मीदवार चूंड खटण लाइ घर घर वञी वोटरनि खे वोट ॾियण लाइ क़ाइल करे रहिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद अली सियाल मूजिबि काज़ी अहमद तालके में मकानी इदारनि जी चूंड दौरान PP ऐं SUP जे उम्मीदवारनि विच में सख़्त मुक़ाबलनि जो इम्कान आहे। यूनियन काउंसिल अहमद बुघियो, UC सईद कंडो, UC पटपीरल, UC हबेरी, UC चारड़ो, UC मीर मोहम्मद जूणो, UC डेणा, UC सन ऐं UC सावड़े समेत 15 यूनियन काउंसिलनि ते JDA पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी PP ऐं आज़ाद उम्मीदवारनि विच में चोटी जा मुक़ाबला आहिनि। होॾां UC खड़ ते ज़िले काउंसिल जी सीट ते PTI जे लाला मूसा उन्नड़ ऐं PP जे सूमर ॾाहिरी, टाउन कमेटी काज़ी अहमद जे वार्ड नंबर 7 ते PP जे हाजी ख़ान लाखो ऐं JDA जे सैयद अनवर अली शाह विच में दिलचस्प मुक़ाबलनि जो इम्कान आहे। UC सन ते ज़िले काउंसिल जी सीट ते PP जो उम्मीदवार काज़ी मुजतबा ऐं PTI जी औरत उम्मीदवार शाहिदा ॾाहिरी विच में सख़्त मुक़ाबलो आहे। SUP जो सरबराह सैयद ज़ैन शाह चौधरी, आरिफ न्याज़ आराई, गुल मोहम्मद रिंद, इनायत रिंद अगूणो सूबाई वज़ीर, ज़ियाउल हसन लंजार अगूणो MPA ॼाम तमाची उन्नड़, अगूणो MPA सैयद फसी अहमद शाह, बहादुर ॾाहिरी, PP MPA ख़ान मोहम्मद ॾाहिरी, सैयद आसिफ अली शाह जीलानी, अब्दुल नबी जमाली, अली अकबर जमाली, ॼाम चंगेज़ ख़ान उन्नड़, सरदार अली जान ॾाहिरी ऐं डॉक्टर वहीद उन्नड़ रात तोड़े ॾींहुं वर्क करे रहिया आहिनि।